भाई साहब सर में दौलत तरी हाज़िर है। सलाम नमस्ते कबूल कजो। भाई साहब सर में आज 5 मिनट पाण सर जे खूबसूरत पखी मोर बाबत ॻाल्हाईंदासीं। ऐं मोर पखी ते 5 मिनट ॻाल्हाइण खां अॻु हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश त जेकॾहिं तव्हां अञा ताईं पंहिंजे चैनल भाई साहब सर सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई करे वठो ऐं सब्सक्राइब करण सां गॾोगॾु बेल आइकन बटन ज़रूरु दॿाए छॾिजो जीअं असांजी हर नई ईंदड़ स्टोरी ऐं वीडियो वग़ैरह तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त मोर थर जो तमामु सुहिणो ऐं हिकु ख़ूबसूरत पखी आहे ऐं मोर जे सूंहं जी जेतिरी बि वाखाण कजे सा घटि आहे। हिन जो नाच यानी रक़्स ॾाढो सुहिणो ऐं मन मोहिणो हूंदो आहे। जॾहिं त शाइर हज़रात पंहिंजी शाइरी में पंहिंजे महबूब खे मोर पखीअ सां तशबीह पिणु ॾींदा आहिनि ऐं शाह भिटाई खां वठी तक़रीबन सभिनी शाइरनि ऐं सूफ़ी संत महात्माउनि बि पंहिंजी शाइरी में मोर पखीअ जो तमामु घणो ज़िक्र कयो आहे। मोर जे हवाले सां केतिरा ई लोक गीत ऐं गाना बि मशहूरु आहिनि ऐं जुगा जुग हिन पुराणे क़दीमी ऐं तारीख़ी पखीअ खे मज़हबी हवाले सां पिणु वॾी अहमियत हासिलु आहे। हिंदू धर्म में शिव भॻवान जे पुटु कार्तिक जी सवारी बि मोर पखी ॿुधाई वञे थी ऐं कृष्ण भॻवान समेत केतिरनि ई अवतारनि जे मथे वारे मुकुट ते बि मोर जे खंभ वारी टिकली लॻल हूंदी आहे। इन खां अलावा मज़हबी किताबनि मंदरनि इबादतगाहनि ऐं दरगाहनि वग़ैरह में बि मोर जा खंभ रखियल हूंदा आहिनि ऐं खंभनि मां थर जा माण्हू विंजणा यानी हथवारा पखा बि ठाहींदा आहिनि जेके ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। जॾहिं त तिब जे हवाले सां चयो वञे थो त मोर जे खंभ वारी टिकली मां तवा टिकी तयारु करे कंहिं बे औलाद औरत खे खाराई वञे त इहा गर्भवती यानी हामला बि थी सघे थी, मतिलबु इन औरत खे औलाद बि थी सघे थो। दोस्तों तव्हांखे इहा चङी तरह ॼाण हूंदी त थर जा ॾाढा सियाणा ऐं अलालोक माण्हू बि मोर पखियुनि जे ॿोलियुनि मां केतिरियूं ई अॻकथियूं कंदा आहिनि ऐं इहे अॻकथियूं सचियूं बि साबित थींदियूं आहिनि। मतिलबु सौणनि साठनि ऐं सुगननि जे हवाले सां बि मोरनि खे वॾी अहमियत हासिलु आहे ऐं कुदरती राज़ इहो बि आहे त मोरनि जा हवास ॾाढा तेज़ आहिनि। ज़िलज़िलनि मुसीबतनि आफ़तनि बीमारियुनि ऐं मृत्यनि वग़ैरह जी बि मोर खे अॻुवाट ख़बर पइजी वेंदी आहे ऐं अहिड़े क़िस्म जी कुदरती आफ़त अचण खां अॻु मोर ॾाढियूं भयानक ऐं ख़ौफ़नाक रड़ियूं कंदो आहे जंहिं मां ॾाढा ऐं सियाणा माण्हू अनुमाना ऐं अंदाज़ा लॻाए वठंदा आहिनि त ज़रूरु का मुसीबत या आफ़त अचण वारी आहे। इन खां अलावा बरसाति यानी वसकारे जे आमद वक़्तु बि मोर ॾाढियूं प्यारियूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि ऐं जंहिं मां बि माण्हू इहो आसानी सां अंदाज़ो लॻाए वठंदा आहिनि त बरसाति इजा आई की आई। दोस्तों मोर पखीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जिन में अछो साओ बिलू यानी आसमानी रंग जो ऐं रंगीन कलर शामिल आहिनि। जॾहिं त थर में बिलू यानी आसमानी साओ ऐं रंगीन क़िस्म जो मोर मिले थो। मोर पखी जंगली पालतू ऐं घरेलू बि थिए थो। अमीर माण्हू मज़कूरा पखी खे पंहिंजनि घरनि ऐं बाग़नि में शौक़ सां पालीनि था जॾहिं त थर में इहो मोर पखी घरनि में आम जाम ईंदो आहे ऐं मारू माण्हू इन मोर पखीअ खे दाणो पाणी वग़ैरह पंहिंजे हथनि सां पिया खाराईंदा आहिनि। पर हथनि में खाइण ऐं घरेलू हुअण बावजूदि इहो मोर पखी आज़ादु रहणु पसंदि कंदो आहे। ॾींहं जो घरनि में फिरंदा आहिनि ऐं राति जो ॻोठ जे ऐं झंग जे वणनि ते रहंदा आहिनि। इन खां अलावा इहो मोर पखी नांग बलाइनि जो वॾो दुश्मन आहे। नांग बलाइनि खे मारे खाईंदे देरी कोन कंदो आहे जॾहिं त साओ गाह जीत जंतर अनाज जा दाणा ऐं फ्रूट वग़ैरह बि शौक़ सां खाईंदो आहे। दोस्तों थर जे जिन बि झूननि ऐं नंढनि वॾनि सां मुंहिंजी मोर जे लॻ जे हवाले सां ॻाल्हि थी आहे। इहे इन ॻाल्हि जा इनकारी आहिनि त मोर को पंहिंजी मादी डेल सां लॻ बि कंदो आहे। संदन चवणु आहे त मादीअ डेल मोर जे रक़्स दौरान मोर जे अखियुनि मां किरंदड़ आंसू यानी लुड़क झटे पीअंदी आहे जंहिं मां खेसि गर्भ थींदो आहे यानी हामला थींदी आहे ऐं पोइ सावण रुत में यानी वसकारे में 3 खां 4 ऐं 5 अदद आना बि लाहींदी आहे जंहिं मां बचा थींदा आहिनि। पर इंटरनेट जे आम जाम थियण खां पोइ इहा ॻाल्हि आल में अश्कार थी चुकी आहे त मोर रक़्स दौरान डेल सां लॻ बि कंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ इंटरनेट ते आम जाम दस्तियाब आहिनि जेके झूननि जी इन ॻाल्हि जी नफ़ी कनि था।
चवनि था त फादर सिकंदर मिर्ज़ा जॾहिं थर मां लंघियो हो त हिन हिकिड़ो मोर पखी पंहिंजी माउ खे गिफ्ट करे मोकिलियो हो, यानी सूखड़ी तौरु मोकिलियो हो। ऐं जॾहिं हुनजी माउ अहिड़ो ख़ूबसूरत मोर पखी ॾिठो त हिन पंहिंजे पुट खे चवराए मोकिलियो त सिकंदर आज़म, जंहिं मुल्क जा पखी एतिरा सुहिणा ऐं ख़ूबसूरत आहिनि, हुन देश जा माण्हू केॾा न सुहिणा ऐं ख़ूबसूरत हूंदा। तूं हिन मुल्क जो ऐं हितां जे माण्हुनि जो कॾहिं बि नालो न वठिजांइ। रवायत आहे त पंहिंजी माउ जो अहिड़े क़िस्म जो नियापो ऐं पैगाम मिलणु शर्त सिकंदर आज़म थरी माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो ईज़ाउ ऐं तकलीफ़ पहुचाइण खां सवाइ हलियो वियो। दोस्तो, थर में मोरनि में वॾे वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलियल आहिनि। ख़ासि करे अखियुनि जी बीमारी ऐं अखियुनि जी बीमारी सबबु इहे अंधा थी मरी रहिया आहिनि ऐं कुता बि अहिड़नि अंधनि मोरनि खे पंहिंजे खाज जो शिकार बणाए रहिया आहिनि। झंगली जीवत कातो ऐं वास्तेदार इख़्तियार इन तरफ़ को बि तवजह ॾियण लाइ तयारु न आहिनि। नतीजे में इहे वॾे तइदाद में मरी रहिया आहिनि। इन खां अलावा बिजली जे थंभनि ते लाइट जे तारनि में विचिड़जी बि केतिरा ई मोर मरी रहिया आहिनि। जॾहिं त मोरनि जे बचनि ऐं आननि जे विकिरे समेत शिकार बि अरूज ते आहे, पर इंतिज़ामिया शिकारियुनि खां को पुछाणो करे तो ॿियो थियो। ख़ैर दोस्तो, तव्हांखे इहा भली वित ॼाण हूंदी त मोरनि जे बचनि समेत मोर पखियुनि जे गिफ्ट एवज़ सरकारी मुलाज़मनि ऐं ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं ऐं मुरादूं वग़ैरह बि आसानी सां थी वञनि थियूं। जी दोस्तो, मोर ते वधीक तफ़सील सां ॻाल्हाइण लाइ पाण हलूं था रोहिला कॉलोनी चेलार जे सुगड़ ऐं ॾाहे माण्हू साईं धनजीमल मेघवार सां कचहरी करण लाइ। ऐं धनजीमल सां कचहरी करण खां अॻु में अचो त पाण मोर पखीअ जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो लोक गीत बि ॿुधूं। चाचा, तव्हां असांखे मोर पखी जे हवाले सां कुझु ॿुधायो। साईं, मोर पखी जी ॻाल्हि पुछो त मोर को अॼुकल्ह जी ॻाल्हि कोन्हे, न को इतां कंहिं विलायत में आंदो आहे या अमेरिका में जफरन समय बर्तानिया में को अंदरि इहा पुराणी क़दीमी मोर आहे जंहिंजे अॼुकल्ह असीं चवंदा जुग चवंदा या सदियूं चवंदा आहिनि। हिकिड़े जुग में अलाए केतिरियूं सदियूं गुज़रंदियूं, अहिड़ा 4 जुग 3 अॻे गुज़री चुका आहिनि, चोथों हले पियो। तंहिंजी माना इन लखें साल गुज़री विया आहिनि। तॾहिं शिव भॻवान जी ॻाल्हि कंदो, उनजा पुट हुआ हिकिड़े नालो वॾो कारकत, नंढो गणेश। इहो जेको उरी कारकत जी सवारी जो पखी आहे। हा, पोइ हिन जी पखी जेके असीं कृष्ण भॻवान करे चवंदा, उनजे मुखट में अॼु बि कंहिं हर जॻह ते कंहिं फोटो में ॾिठो हूंदो त उनजे मुगट में लॻियल हिन खे वॾो माना असांजो हिंदू ठहियो पर हिंदू मुस्लमान टोटल हिन खे ख़ुदा जी ज़ात वटां एॾी सूंहं मिलियल, अहिड़ी कंहिं पखी ज़ात खे सूंहं कोन मिलंदी जेको पखी करणी आहे। हिन पखी ते हर हिकु हिंदू मुस्लमान खे रहम थींदो आहे। हिन खे कोई इंसान ज़ात जो ख़ासि करे शिकार न कंदो आहे। सही ॻाल्हि आहे। माण्हू सभु को हिन पखी ते एहसासु कंदो आहे।
ॾिसो त ख़ुदा साईं केॾी रहमत कई, केॾो हिनखे हसन ॾिनो आहे जेको कंहिं पखी ज़ात में कोन्हे जेको मोर में आहे। सो असांजे थर मुल्क जा हिंदू मुस्लमान जेके हिन पखी खे काफ़ी असीं राज्यनि में जेकॾहिं को कंहिं हरकत कई त उन ते हमिलो करे उन ते ॾोह ॾंड करे उनखे सज़ा जी राजूणी या सियासी या कानूनी सज़ा ॾियारींदा आहियूं। ऐं हिन पखी जंहिंजे अङण ते सभु को हिन रहम करम करे हिनखे दाणा ॾींदो आहे, अनाज ॾींदो आहे। घरनि में असांजे थर में घुमंदा आहियूं, मानियूं टुकर ॾींदा आहियूं, अहिड़ा बेडपा सां घुमंदा आहिनि। असां को हिन मोरनि खे डपु कोन थींदो आहे। ऐं पखी हिन में त हीअ पखी जेकॾहिं दुनिया में बीमारी खणी अचे इहो असांजो तजुर्बो आहे। जेकॾहिं प्यारी ऐं मिठी ॻाल्हाए पियो त सम्झो त मुल्क में सकून अमन। वक़्ती वक़्ती अहिड़ी खारी ऐं कड़ी ॻाल्हि ॿोली थींदी कंदो आहे, रड़ियूं कंदो, तंहिंजी सम्झो त या त को माण्हू को कज़ियो थियण वारो आहे या को बीमारी अचण वारी आहे। अहिड़ा वाक़िया आहिनि पखी जा असांजो तजुर्बा आहिनि। जेकॾहिं मिठी ॿोली ॻाल्हाए त उनमें पके त अॼु म्यारी सारंग ऐं मल्हार पियो ॻाल्हाए त बरसाति अचण वारी आहे। ऐं हिन जे जेकॾहिं सूंहं जी वखाण कनि त कहिड़ी ॻाल्हि आहे। हीअ क़दीमी सदियुनि जुगनि खां हलियो पियो अचे। अॼु बि असांजे मुल्क में हिन महिल मंदरनि में टिकाणनि में ऐं वॾा वीचारा अमीर जेके माण्हू आहिनि हिन खे वठी पंहिंजे बाग़नि में पंहिंजे मौलातनि में ऐं नंढनि नंढनि ॿारनि जे शौक़ लाइ बाग़नि जो सूंहं आहे। ऐं असांजे मुल्क जो थर जो सूंहं आहे, ऐं असांजे कारूंजर जो सूंहं आहे, थर भेटनि जो सूंहं आहे। असां वटि मोर वेतिरा एतिरे क़दुरु बेडपा आहिनि। को पापी विरले अहिड़ो को जेकॾहिं आहे जेकॾहिं उहो हथु अची वञे थो त उनखे राजन वारा या राजन वारा चङा मुड़ुस आहिनि या चेयरमैन आहे या मेंबर आहे या कामोर आहे, उन काफ़ी सज़ा ॾींदा आहिनि, ॾोह ॾंड कंदा आहिनि। बाक़ी हाणे मोर जी जेतिरी असीं वाखाण करियूं ओतिरी थोरी आहे। साईं इन जा पख जेके आहिनि काफ़ी माण्हू हिकिड़ो जेको पख आहे सिर्फ़ु हिकिड़े मोर में हिकिड़े मोर जा पख बि ईअं सम्झो त हज़ार ई थींदा आहिनि। उहो हिकिड़ो कई वापारी असांखे ख़बर न छा कहिड़ी जाइ ते इस्तेमालु कनि था, छा कनि था। पर असीं वॾे वॾे ओलान वलनि दरवेशनि जेके आहिनि बुज़ुर्गनि जो दरगाहूं आहिनि या उन जाइनि ते असां ॾिठो त काफ़ी इहे मोरनि जा पख रखियल हूंदा आहिनि। ऐं ॿियो माण्हू हिते त साईं हिकिड़ो पख 20-20-30 रुपया हिकिड़ो पख पियो ख़रीद करे, उहो ख़ुदा खे इल्मु ते छा था कनि, किथे था वठी वञनि, एतिरो त उनजे पख खे बि मान आहे। पख में विंजणा वग़ैरह हा विंजणा बि ठहनि था। ॿियो बि थी सघे थो काफ़ी अहिड़ी शयूं हिन में ठहींदियूं हुजनि। ऐं कई ॿुधो आहे त की हिते दवाउनि में बि काफ़ी कमु अचनि थियूं। चवनि था मोर जे पख जी जेका टिकली आहे इन में छा चवनि था, उहा को ठाहिनि था को दवा बि साईं दवा में इहा टिकली अजीब किनी हकीम वटां ॿुधो होसीं, किताब हिकिड़ो तिब वारे में बि ॾिठो होसीं, पर उहा यादगिरी कोन्हे त कहिड़े कम में टिकली अचे थी। पर टिकली जेका मोर वारी ख़ासि जॻह आहे उहा वॾे क़ीमती शइ थींदी आहे। ऐं कमु माने कंहिं औरत खे जेकॾहिं खाराइजे त उन में मतिलबु ॿार बि थियनि था, इहे बि ॻाल्हियूं हलनि थियूं। साईं इहे हकीम जा ॿुधियूं आहिनि, उहो त ख़ुदा खे इल्मु ॻाल्हि केतिरे क़दुरु सही या ग़लति चवनि था। इहा टिकली जेकॾहिं उनखे इस्तेमालु कराइजे थी कहिड़े नमूने दवा में या कंहिं त उन जेकॾहिं बे औलाद उनखे औलाद थी सघे थो, उहो अलाह खे इल्मु केतिरे क़दुरु ॻाल्हि आहे, पर ॿुधल आहे। ही घणा मतिलबु इन मोर मतिलबु डेल हूंदी आहे जेको मादी हूंदी आहे, उहो घणा बेज़ा ॾींदी आहे, किथे ॾींदी आहे, कीअं ॾींदी आहे, इहो थोरो साईं बेदा इहे वीचारा पंहिंजा लिकाए अहिड़ा वणनि में खुफ़िया लिकाए रखंदी आहे। हिन जा जेके बेदा आहिनि उन ते जेके असीं गोहिरा चवंदा आहियूं, ॻोहो चवंदा आहियूं, उहो बि हमिलो कंदी आहे, उहे बि खाई वेंदा आहिनि। ऐं ॿिया अहिड़ा पापी के जेके आहिनि सो इहे इन जा बेदा लिकाए वरी कुकड़नि जे जेके आहिनि उन आख़िर में उते रखंदा आहिनि, उते फोड़े वरी उनजा बच्चा थींदा आहिनि, उहो लिकाए छिपाए अॻिते वञी विकिणे ॾींदा आहिनि माण्हू। सही सम्झो उन खां मोर मतिलबु सूखड़ी तौर बि ॾींदा आहिनि मोर खे। सही माण्हू सूखड़ी तौर सही एॾी क़ीमत वारो त आम जाम आहे पाण वटि अॼुकल्ह, अॻे त कोन्हो, पर लिक में जेको विकिरो थिए थो किथे किथे वक़्ती माण्हू जो लख रुपये में कमु कोन थो थिए, उहो हिकिड़े मोर जे सौदे में कमु थिए थो। एतिरे क़दुरु मोर जी क़ीमत आहे। कई माण्हुनि मोरनि जे करे माण्हुनि खे नौकरियूं कई कम थिया आहिनि। हा एॾी वॾी ख़ूबी वारो आहे, वॾी सूंहं वारो आहे, वॾो हसन वारो आहे, ऐं मुल्क जी सूंहं बि आहे। ऐं इन जो असां माना असीं गुज़ार था करे अॼु की हुकूमत सरकार ते हिन जे लाइ इन जे लाइ बचा, इन जे लाइ हिफ़ाज़त ऐं इन जे लाइ दवा दरमल जेके लिखण वारे अख़बार में लिखनि एतिरा मौत थियनि था, मरनि था। कहिड़ी बीमारी जेके चवंदा आहिनि उनखे राणी खे चवंदा आहिनि, इन बीमारी कई वीचारा मरनि था, पर इन जो किथे इलाज थींदो ॾिठो घणा वीचारा मुआ आहिनि, पर इन जो को इन जो को दवा दरमल थिए या ॿियो थियो असां थींदे कोन ॾिठो। पाण वटि जेके आहिनि
बिजली वारा पोल लॻा पिया आहिनि खंबा लॻा पिया आहिनि इन्हनि तां विच साईं इन ते बि काफ़ी वीचारा मरनि था बिजली वारा खंबा आहिनि उन ते जेकॾहिं वीचारा मरनि था वरी वक़्ती इन कट लॻे थो हा ऐं घणो करे मथां ई ते वेंदा आहिनि जेकॾहिं अहिड़ा थंबा आहिनि या वॾा वॾा ज़बरदस्त कंडा आहिनि उन मथे वेंदा आहिनि हेठि कोन वेंदा आहिनि छो त ॿिलनि जो मुंहिंजो डपु थींदो आहे हिनखे ऐं ओॾो एतिरे खां त सुजाॻ बि आहे भई हीअ पखी खणी ॿिलो बि हुजे केतिरो मथे वेठल पर हिन जी निंड में हूंदो त बि हिन जे करे ॿिले खे बि संभाले वेंदो घणो करे जिते पाण इहो मोर ॾिसंदा आहिनि उन खे घेरे वठंदा आहिनि छो ॿिला हा न ॿिलो किथे ॿिलो जेकॾहिं वेठल आहे कंहिं देवी जे वण हेठियां किथे वेठल हूंदा उते त माना 15-20 मोर अची गॾु थींदा आहिनि गॾु थींदा आहिनि दाऊं कंदा आहिनि उन ॿिले खे ॾिस दाऊं कंदा आहिनि हू पंहिंजे हिसाब सां ॾिसंदा पंहिंजी एकता ॿधी करे ॾेखारींदा उनखे डेॼारींदा जीअं ई भॼे उन खां मोर में इहा बि ख़ूबी आहे जेकॾहिं बला या नांग आहिनि जेकॾहिं उनखे इहा हथ अची वियो त उहो नांग बला जो बि दुश्मन उन पुछम जले खणी मथे उधामंदो आहे उहो हुतां वरी छॾे पटका हेठि पुॻो न वरी पुछम जले खणे मथे उधामंदो आहे वरी हुतां पटकाए उनखे मारे छॾींदो आहे बला जो बि दुश्मन घणो करे जंहिं घर में पालियल मोर हुजे हिनखे बला नांग खे जेकॾहिं ख़बर पई त मोर जी बू आई त उते हुन घर में या लोड़े में नांग ईंदो ई कोन अच्छा सही हिकिड़ो चाचा तव्हां असांखे इहो ॿुधायो त पाण वटि तव्हांजी मतिलबु उमिरि बि वॾी आहे असां त अञा तव्हांजे अॻियां मतिलबु नंढा ॿार आहियूं असां कॾहिं मोर खे लॻ कंदे कोन ॾिठो आहे हीअ मोर लॻ कीअं था कनि इहो थोरो इन हवाले सां घणे वक़्तु असां वटि मोर रहनि था मोर जी पैदाइश हिते आहे मोर पैदा बि हिते थियनि था अॼु ॾींहं ताईं आऊं त ठहियो कंहिं इंसान ज़ात इन जी लॻ कंहिं कोन ॾिठी हूंदी असांखे यकीन आहे इहो जेको आखेरो करे थो ढेलुनि जॻह में रांदि कनि थियूं इन जे अखियुनि में जेके आंसू किरनि था उहे झटनि थियूं असीं यकीन था करियूं पूरी थर जा माण्हू त उन मंझां इन जो जेको इहा पैदाश थिए थी अच्छा हा लॻ इन जो असुलु थींदो ई कोन लॻ कोन थींदो आहे न अच्छा हीअ मतिलबु उन जा लुड़क मतिलबु इन जे अखी वारा आंसू जेके लुड़क चऊं आंसू चओ जी इहे उन जी पैदाश उन मंझां ई थींदा आहिनि जी चाचा मोरनि जा त मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि पाण वटि कहिड़े क़िस्म साईं मोरनि जे मुख़्तलिफ़ क़िस्म में इहो साबित थिए त जेके टीवी में असीं ॾिसूं था अधु दुनिया जे मुल्कनि में अछा आहिनि भूरा आहिनि ॻाढ़ा आहिनि सावनि कलरनि जा थींदा आहिनि अहिड़ा 3-4 नमूना पाण टीवीअनि ते हर हिकु इंसान ॾिठा आहिनि पर असीं उन जी जेकॾहिं भेट करियूं था असांजो थर्मल जो सिंध जो जेको मोर आहे उन जी भेट में उहो कोन था अची सघनि बाक़ी कद बुत पेर सभु कुझु चूंबूं ॿियो सभु कुझु पर हिकु जहिड़ा ई आहिनि ॾिसण में पर असांजी रंग सूंहं ऐं रोशनी सो असांजे सिंध जो मोर थर प्रकार जो मोर हिन सां भेट नथो करे सघे हिन सां भेट नथो करे सघे सही आहे अब मोर जे बारे में कहिड़ियूं साखियूं ॿुधाए कहिड़ा बयान हिन जे बयान ते एतिरा पिया आहिनि लेखो ई कोन असींजी उमिरि जे हिसाब सां एतिरो ॻायो असीं चई अहिड़ी काफ़ी असांजी यादगिरियूं पर अॼु असांखे यादि कोन्हे पर असांखे चवंदा मोर हंज न रहियो हिकिड़ो उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी वतन थियो वरी कूड़नि कांगरनि वरी चवंदा आहिनि मोराना मेहन विसरे मंगत न ॾातार जी मोराना मेहन विसरे मंगत न ॾातार जी माहेली न पीअर न विसरे हाड़ी न भतवार हारी न भतवार हा मोराना मेहन विसरे मोर जेको वीचारो मोर एॾो बरसाति जो पाणी जो एॾो सिकायल आहे उनखे हर वक़्तु उनजी बरसाति जी यादगिरी ईंदी उनखे बरसाति कोन थी मोराना विसरे मोराना मेहन विसरे मंगत न ॾातार मंगत खे फ़क़ीर खे चवंदा आहिनि ॾातार माने सखी उहो मंगत खे उहो सखी यादि हूंदो त उन सखी तरफ़ वञा त मुंहिंजो सुवालु पूरो मोरा न मेर न विसरे मंगत न ॾातार माइली न पीअर न विसरे पोइ बाई खे परदेस में जेकॾहिं पढ़ाइल आहे उनखे पीअर में माइट कोन विसरंदा आहिनि सही ॻाल्हि आहे ॿुधो न मोरा न मेर विसरे मंगत न ॾातार माइली न पीअर न विसर जी हाड़ी न भतार जीअं असांजे थर्मल जो हारीअ बनी वेंदो आहे हुनखे पुठियां घर वारे मानी जो इंतज़ारु हूंदो आहे घर वारी कॾहिं बि मानी मानी खायां जी साईं सवाईदार मोर जे बारे में हिकिड़ा कवि चवनि था ही मारवाड़ी जो हिकिड़ो शहर आहे असीं गिररा मोरला कांकर चूण करां रुत आई न बोलां त हीअं फूट मारां गिर जबल खे चइबो आहे जी ऐं जबल ते जेके रहंदड़ उते मोर आहिनि उते माना जबल जे चोटी ते वेही पोइ उहे जेको आहे सो पंहिंजो ख़ुशियूं ऐं ॿोलींदा आहिनि
जॾहिं सावण जी मौसम में जॾहिं परियां खां सावण गजे पियो ऐं मोर खे जेका चूंड करण जी ॻाल्हि विसरिजी वई। कांकर लफ़्ज़ जी माना कहिड़ी तरह चूंड कयूं कीअं कयूं असीं गिररा मोरला कांकर चूंड करां रुत आई न मोला त हीअं फूट मरां। जेके रुत अची वई आहे उहो सारंग जी बरसाति जी हुतां हू गोड़ूं पियो करे हुनखे आऊं मोट में आवाज़ न ॾियां त मुंहिंजो हियां फाटी पए। अहिड़ी तरह सां माना हुनखे खाधो विसरी वियो कहिड़ी तरह चूंड करां चूंड जी ॻाल्हि ई विसरी वई ऐं हुन वेठो हुनखे जेको सो जवाबु ॾे सारंग खे। जी दोस्तों तव्हांखे मोरनि जे हवाले सां असांजी इहा ॻाल्हि ॿोल ऐं रिपोर्ट कीअं लॻी उमेद त ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं असांजी इहा स्टोरी तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कमेंट्स ऐं शेयर करण सां गॾोगॾु तव्हांजे पंहिंजे चैनल वॉइस ऑफ सर खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। इन नंढड़ी गुज़ारिश सां गॾु वरी ॿिए कंहिं स्टोरी या वीडियो वग़ैरह में हाज़िर थींदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान दौलत तरी खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत रहे। हेॾां पेर तेॾां ख़ैर। Hey, Moria,